अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ڌرين खां पेश आहे जानी जतोईअ जी रिपोर्ट। ڌرين लॻ ॻोठ माही खान शहर में शर برادري जे ॿिनि धुरियुनि ताजल शहर ऐं शबीर शहर में ज़मीन जे मालकीअ तां तकरार तेज़। फायरिंग में हिकु ॼणो क़तल, 2 ज़ख़्मी। ताजल शहर जे धुर जे औरतुनि ऐं मर्दनि रिंद शहर हकनवाज़ ऐं सकीना ख़ातून जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। ڌرين जे बस स्टैंड शिकारपुर रतोदेरो नेशनल हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त शबीर शहर जी धुर जे माण्हुनि फायरिंग करे अहमद नवाज़ शहर खे क़तल कयो आहे ऐं 2 ॼणनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। मक़तूल ऐं ज़ख़्मी वाक़े वारे हंधि पियल आहिनि। पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाइण नथी हले। फायरिंग जारी आहे। वॾो ज़ुल्म थियो आहे। ڌرين पुलिस कल्ह खां वांगारी बणियल आहे। SSP शिकारपुर तनवीर हुसैन तुनियूं वाक़े जो नोटिस। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया।